ॿियो टाइम सां गॾु आउं गुलाम सिंह ख्वाजा ऐं असां अॼु मौजूदु आहियूं साहिली पट्टी जे खारिछाण वारे इलाइक़े में। असां ॾिसंदासीं त हिन इलाइक़े जे माण्हुनि जो कहिड़े क़िस्म जा मसइला आहिनि, ख़ासि तौर ते जेके माहीगीर हिन इलाइक़े मां इंडिया जी जेलुनि में ज़िंदगी गुज़ारनि था ऐं कीअं उनजी आज़ादी थिए थी। ॻाल्हि ॿोल कयूं था असांजे मक़ामी सहाफ़ी सुल्तान जतूरी सां। साईं तव्हां ॿुधायो त कहिड़े नमूने जा मसइला आहिनि साहिली पट्टी जे माण्हुनि जा? मसइलनि जी जेका ॻाल्हि आहे सो त खोड़ मसइला आहिनि। हिते जेका साहिली पट्टी आहे हिते रोड रस्ता कोन्हे, हिते बिजली न आहे, हिते माण्हुनि खे पीअण जो पाणी नथो मिले ऐं हिते स्कूल ऐं जेका सिहत आहे इहे सहूलियतूं न आहिनि ऐं हिते जा जेके ग़रीब मिसकीन जेके माण्हू आहिनि उहे सदाईं सूरनि में आहिनि। हिननि जी सॼी ज़िंदगी सरासर सूर बणियल आहे। ख़ासि तौर ते जेका साहिली पट्टी आहे हितां जा माण्हू उन्हनि जो गुज़र सफ़र ज़रिए माश उन्हनि जो सिर्फ़ु माहीगीरी आहे, उन खां सवाइ उन्हनि जो को अहिड़ो मुतबादिल रोज़गार न आहे। हिते जा जेके माहीगीर आहिनि उहे पंहिंजे बचनि जो बुखियो पेट पालण लाइ विच समुंड में वञनि। भारतीय नेवी जेका आहे सदाईं जारियत जो मुज़ाहिरो कंदी आहे। हाणे बि ताज़ो हफ़्तो अॻु में हिते शाहबंदर तिलके जी जेका राजन थेमोर जो ॻोठु आहे हितां जा 2 होड़ा पकड़िया विया आहिनि। हीअ जंहिं ॻोठ में मौजूदु आहियूं हिन ॻोठ जा बि 11 माहीगीर भारतीय जेलनि में अज़ाब भोॻीनि पिया 4 महीननि खां। ऐं हुकूमत पाकिस्तान सदाईं जेको आहे हिननि मसइलनि ते टेबल टास्कूं त कंदी रही आहे, पर इन जो को अहिड़ो हल न निकिरी सघियो आहे, जंहिंजे करे हितां जा माहीगीर जेके आहिनि वीचारा सदाईं जेको आहे हिन अताब जो शिकार आहिनि। केतिरा ई माण्हू जेके आहिनि अञा ताईं भारतीय जेलनि में क़ैद आहिनि ऐं हिन इलाइक़े में सिंध सरकार जेको आहे को बि अहिड़ो प्रोजेक्ट न आहे ॾिनो जो हितां जे माण्हुनि जी का ज़िंदगी हिननि जो ज़रिए माश को बहितर थी सघे। ऐं मूंखे त वॾो अफ़सोस बि थिए थो त ख़ासि तौर ते जेको ही साहिली पट्टी आहे हितां जेको मच्छी झींगो अरबें खरबें रुपयनि जी जेका हितां जी सामूंडी मदनियात जेका असां खां ॿाहिरि मुल्क वञे थी, असांजे पाकिस्तानी जेके फिशरीज़ आहे ॿिनि डिपार्टमेंट में वञे थी, जो फिशरीज़ खातो जेको आहे उन्हनि खे अरबें रुपया टैक्स मिले थो, पर उन्हनि मां सिर्फ़ु पैसा करप्शन जे वटि चढ़नि था। जी मिसाल तौर निसार मोरई साहब जेको आहे सुल्तान कमर सिद्दीकी डायरेक्टर जेके आहिनि उहे जेलनि में पिया आहिनि करप्शन जे इल्ज़ाम में। इहे करप्शन कराई वेंदी आहे, करप्शन हुननि खे एतिरी ताक़त न आहे, उहे वॾियूं माफ़ियाऊं आहिनि जेके उन्हनि खां इहे सभु 2 नंबरी धंधा कराइनि थियूं। ग़रीबनि ऐं माहीगीरनि जे वसंदियुनि में जेके उन्हनि खे सहूलियतूं ॾियणु खपनि, उन्हनि खे पाणी ॾियणु खपे, उन्हनि खे रोड रस्ता ॾियणु खपनि, उन्हनि खे जेके सहूलियतूं ॾियणु खपनि उहे न आहिनि मिलियूं। हेसि ताईं जेके आहिनि माण्हू हितां जा वीचारा इंतिहाई ॾुखी ज़िंदगी गुज़ारनि था पिया। हिकिड़ा भारतीय जेलनि में आहिनि त उन्हनि जा जेके हिकिड़ा जेलनि में पिया ज़िंदगी गुज़ारनि ॾुखी अज़ियतनि में आहिनि, त वरी उन्हनि जा जेके वारस आहिनि उन्हनि जो को कमाइण वारो न हुअण जे करे उहो पंहिंजनि घरनि में वॾे अज़ाबनि खे मुंहुं ॾियनि पिया। उन्हनि खे केरु खाराइण वारो न आहे, उन्हनि जी को कमाई वारो को माण्हू न आहे। हिते जा माण्हू हर हवाले सां तकलीफ़ में आहिनि। हर साल अक्सर इंडिया जी जेलुनि जे अंदरि थी था वञनि ऐं उन्हनि जे लाइ इंसाफ़ जी फ़राहमी पूर्ण नामुमकिन थी वञे। ॻाल्हि ॿोल कयूं था असांजे मक़ामी समाजी अॻवान सां। साईं तव्हां ॿुधायो त कहिड़े क़िस्म जा मसइला आहिनि साहिली पट्टी जे माण्हुनि जा? तव्हां ॾिसंदा साहिली पट्टी में सिहत जे हवाले सां का बि सहूलियत न आहे। हितां जा माण्हू जेके आहिनि अक्सर बेमौत मरनि था। डिलीवरी जे दौरान केतिरियूं औरतूं तड़पी मरी वञनि थियूं। नाग खाइण ऐं बीमार थियण जे हवाले सां हितां जा माण्हू शहर ताईं पहुचणु वॾो मसइलो आहे। रोड रस्ता कोन्हे। हितां तव्हां ॾिसंदा हितां जा ॿार उन्हनि ते रहम पियो अचे जो तइलीम जे हवाले सां हिते का बि शइ कोन आहे। हुकूमत खे घुरिजे त हिन साहिली पट्टी जे तरफ़ वधि में वधि ध्यानु ॾे, हिननि माण्हुनि जे मसइलनि खे हल करे। एतिरी लड़पलाण थी आहे पाणी जी उणाड़ जे करे इन इलाइक़नि मां। साहिली पट्टी मां पाणी जी खोट जे करे वॾी लड़पलाण शुरू थी वई आहे ऐं माण्हू जेके आहिनि बदहाल थी जेको आहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि लाइ लड़पलाण करे रहिया आहिनि। जेके माण्हू आहिनि उन्हनि जो धंधो जेको रोज़गार जो आहे इहो माहीगीरी ताईं महदूद आहे ऐं जॾहिं त माहीगीरी दौरान हुननि खे केतिरियूं दुश्वारियूं पेश थियनि थियूं ऐं हू सॼा सूर आहिनि। माहीगीर जेके समुंड में मच्छी मारण वञनि था या त इंडिया जे काल कोठरियुनि में क़ैद रहनि था या त मुख़्तलिफ़ जेके आहिनि उन्हनि खे जेके टार्चर उते इंडिया जी जेलनि में मुख़्तलिफ़ टार्चर कयो वञे थो। जॾहिं त छुटी आज़ाद थी अचनि था त उन्हनि खे वरी पाकिस्तानी एजेंसी तंग करे थी। पाकिस्तानी एजेंसी इन वजह सां तंग करे थी त तव्हां राह जा एजेंट आहियो ऐं तव्हांजा राह सां वास्ता आहिनि। जॾहिं त हिते जा जेके माहीगीर आहिनि उहे सदाईं मसइलनि जे ई शिकार में मुंझारे जो शिकार रहिया आहिनि। अॻु में केटी बंदर मंझि जेको माहीगीर हुआ जतन जो ॻोठु मोहम्मद इब्राहिम जत जंहिंजा 11 माहीगीर उते बाहि लॻण सबबु सड़ी फोत थी आहे। हुकूमत तरफ़ां उन्हनि जी का वायर न कई वई ऐं पाकिस्तान मुस्लिम लीग जी नून जी
MP मारी मेमण ऐं ॿिया बि जेके हुआ हुकूमती इदारनि तरफ़ां वॾियूं वॾियूं दवाऊं कयूं वयूं उनजे वाइल लाइ, पर उन्हनि जा सर्व ऐलान अधूरा रहिजी विया। अॼु ॾींहं ताईं उहे जा माण्हू हुते जा जेके आहिनि से इमदाद लाइ वाजनि था ऐं हिते जा माण्हू जेके बि आहिनि माहीगीर उहे सदाईं सूरनि जो शिकार रहिया आहिनि, पर हिन तरफ़ केर बि तवजो ॾियण लाइ तयारी न आहे। कहिड़ो सबबु आहे जो हितां जेके माहीगीर इंडिया जी जेल में गिरफ़्तार थियनि था, उनजी का मालिकी नथी थिए ऐं उनखे को बि हिते गाइड करण वारो माण्हू न आहे? असल ॻाल्हि इहा आहे त इहो त पाकिस्तान जी नेवल खे सोचणु खपे त जेके माण्हू माहीगीर आहिनि से त पढ़िया लिखिया न आहिनि, कुझु हुन में अॿोज माण्हू आहिनि जेके समुंड में वञनि था, उते जेके आहिनि उन्हनि जी हुदूद जी ख़बर नथी पए ऐं उहा पाकिस्तान नेवी खे सोचणु खपे त हिते को अहिड़ो रेड ज़ोन जो निशान हुजे या त को अहिड़ो माना जो सरहद जो को अहिड़ी हद हुजे, निशान हुजे जेको हुनखे ॿुधायो वञे, गाइड कयो वञे तव्हां समुंड खां एतिरा किलोमीटर ताईं अंदरि माहीगीरी मच्छी मारियो, इन खां अॻियां न वञो, पराई हद आहे। पर हिननि खे केरु गाइड करण वारो माण्हू न आहे ऐं हीअ ग़लती सां कॾहिं त इंडिया जी क़ैद में हलियो वञनि, इंडिया जी सरहद टिपियो वञनि, कॾहिं त हीअ पाकिस्तान जी सरहद मंझां इंडिया जे फ़ौज तां खुंबिजियो वञनि। असीं ग़रीब आहियूं, आखां महिरबानी पुॼे त असांखे आज़ादु कराए ॾियो, बुखे पेरला करियो चाहे रुलन मुंहिंजो कंहिंखे दान ॾियो, न को धंधो न पोरियो, कॾहिं पैसो पंजड़ हुजे, कॾहिं असीं किथे घोड़ा घोड़ा बि करियूं, असां त किथे पिया लॻे ई कोन थो, ॿारहं माण्हू थी न कोन त असीं असां सां ई वाह वञो लॻो पियो बचनि लाइ, नंढड़ा बच्चा असांजा बेक़ुसूर झलिया आहिनि असांजा, जंहिंखे महिरबानी पुॼे त असांखे आज़ादु करे ॾियो। तव्हांजे घर जे घणा माण्हू? मुंहिंजे घर जे बचा शुक्राना, ॿिया मुंहिंजा बचनि वारा आहिनि, बचनि वारा वीचारा आहिनि, पर धंधो दाड़ी कोन्हे, पंहिंजो कारोबार कोन्हे, इन वीचारा छड़ी बचनि त ग़रीब वीचारा ॿियनि जी मज़ूरी कनि, ॿियो साईं माल वझो असांजो कोन्हे, मुंहिंजो नंढड़ो बचो, मुंहिंजो घर वारो बि कोन्हे को, नंढड़ो मुंहिंजो बचो आहे, 12 महीना थियनि कोन था, त असां वां वेलो लॻो पियो, मुंहिंजो पहिरियों बि भाउ झलियो, पुटु झलियो, हींअर बि भाउ पुटु झलियो आहे, 11 माण्हू असांजा ॻोठ जा माण्हू आहिनि, हाणे पैसो पंजड़ कोन्हे, असां मदद करियो, असां हुकूमत कोई कोन्हे मथे हथु रखे, का महिरबानी पुॼे त असां मदद करियो, असीं गुनाह ग़रीब आहियूं, मिसकिन आहियूं, रटे में बि लो थिया पिया आहियूं, तव्हां मूंखे ॻाल्हाइण सोत कोन थी अचे। तव्हांजे ॻोठ जा माण्हू हींअर भारतीय जेल में कहिड़ा मसइला आहिनि तव्हांजे ॻोठ जा? मुंहिंजा 11 माण्हू इंडिया जे जेल में झलियल आहिनि, त इन वीचारनि जो को सारो हिते को आहे कोन्हे, आया जो जीअं असांखे मथे ते हथ अची रखियो आहे। ॿियो असांखे तकलीफ़ूं खोड़ सारियूं आहिनि, असांखे वीएम जो मसइलो, अघाईअ जो मसइलो, असांखे पाणी कोन थो मिले, असांखे रोड रस्ता कोन था मिलनि, हिते डॉक्टर कोन्हे को, वीएम जा मसइला थियनि था, वीचारा मायूं तड़फ़ी तड़फ़ी मरियो वञनि थियूं, असांखे एॾी तकलीफ़ आहे जेका असांखां बर्दाश्त ई कोन थी थिए, असांखे वॾी तकलीफ़ आहे, हर असांखे तकलीफ़, पाणी बि कोन्हे, डॉक्टर कोन्हे, सभु असांखे तकलीफ़, 12 महीना कोन था थियनि तेसीं असांजा बच्चा वीचारा इंडियन जे जेलनि में झलिजो वञनि, हींअर बि 11 माण्हू असांजे ॻोठ जा आहिनि इंडिया जी जेल में बंदि थिया पिया आहिनि, उनजा बच्चा नंढड़ा चिलियूं कोन थियूं दुखनि, किथां आणियूं किथां चाढ़ियूं, बच्चा आंखे अलाह साईं वॾी ताक़त ॾिनी आहे। हिते त असांजे दरिया धंधनि जा दरिया जो हुते में जो घटि वधि त हमरा ॿधो वञे, भले पंहिंजे पग ॿधो वञे, इहो कोन इंसाफ़ कोन्हे। ॿियो त हिते असां वटि रोड रस्तो कोन्हे, पाणी बिल्कुलु कोन्हे, हेॾा पाणी आहे पर असां वरसी बदन थी वियूं जो असांखे हिते पाणी कोन मिले, छो असांखे वाटर हिते अलॻि खपे थो, उहो असांजे वाटर असांजे कम में कोन्हे, हिकिड़ो राज ठहूं थो कोन था त हिननि मसइले खां पोइ हूअं पाणी कोन थो मिले। माई करे मतिलबु सभु ग़रीब माण्हू आहियूं, हाणे मुंहिंजो छोकिरो नाठी वीचारो विहारे में स्कूल ते करे, एतिरो कोन्हे सरकार को हुनखे थोरा घणो कुझु त करे ॾे, भले नौकिरी पटे वधे, हाणे मैट्रिक बि आहे, अने कुझु त उहो बि करे ॾे, उहो बि कोन्हे, पर असीं आहियूं से मजबूर कहिड़ा वञो कोन सघूं, हाणे भॼियो त घारे 12 महीना हो, पोइ ॻोठ में जहिड़ा झगड़ा, पोइ वरी आयोसीं त हाणे वरी मसइलो हेॾी कयोसीं, पर ॾुख त आहे, तकलीफ़ूं बि आहिनि, पर वेठा ॾुख सां वेठा आहियूं, तकलीफ़ करे वेठा आहियूं, मसइलो छा असां खोड़ आहिनि, तालीम कोन्हे, पढ़ाई कोन्हे का, शहर में पढ़ाई पन, तालीम बि आहे, असां तालीम बि कोन्हे का, उहे तालीम खां महरूम आहियूं, पाणी खां महरूम आहियूं, इहो शुक्र आहे पाणी दरिया जो आहे, जो हींअर पाणी पियो ढो पिया कयूं, इहो रईस मामलो नाली खणाई आहे त महिरबानी पाणी खोड़ आहे, पर असांखे पाणी नसीब में कोन्हे, असांखे पाणी जॾहिं हितां असां वाटर मिले हुन नाली मां त पोइ असांखे पाणी थी वेंदो, इहो रईस मामले खणी महिरबानी आहे जो हिन पासे इहे सभु सुकी थिया आहिनि। ही जेको ॻोठु यूसुफ कातियार
तालुको हाणे त छा बनंदा रहूं पहिरीं खारो छाण हिते ॿिया बि अनेक मसइला आहिनि जे केतिरे मसइलनि ते तव्हां जे असां पुछंदा त केतिरा दफ़्तर भरिजी वेंदा पर घणो करे हिते माहीगिरी जो मसइलो अनेक मसइलो आहे हे मोहाणा जॾहिं मच्छी मारण वञनि था अलाह त्वार करे पंहिंजे हद अंदरि त इंडिया जे वर चढ़ी वञनि था केतिरा साल इंडिया जे जेलनि में वारिया वञनि था हिन 1985 खां वठी हींअर ताईं हिन ॻोठ जा 25 होड़ा जेके हिकिड़े होड़े जी मालियत 50 लाख रुपयनि ताईं आहे सो इंडिया जे जेलनि में सीखनि में क़ैद कया विया आहिनि पोइ वारे थिया पोइ को वरी कॾहिं हो छुटी था अचनि कॾहिं वरी हे छुटी था अचनि जॾहिं मुंहिंजा बचा जलिया हिते ॿियूं कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि सिहत रोड रस्ता साईं हिन जे हाणे ॾिस हिते घणो करे ते तमामु का माहीगिरी पुछो त माहीगिरी जा इहे मसइला आहिनि जे माण्हू इंडिया जे वर चढ़िया पिया आहिनि उहे अञा बि हिन ॻोठ जा 11 मोहाणा इंडिया जे जेल में क़ैद पिया आहिनि हाणे जॾहिं असां के वस वारनि वटि पुॼूं था त हिते न रोड आहे न के रोड जे वसीले के असीं पार बेड़ पुॼूं या चूअड़ वञूं त हितां चूअड़ असांखे 60 किलोमीटर परे आहे पर जॾहिं को हिते रोड जी का बि सहूलियत न आहे या को अहिड़ो डिलीवरी जो मसइलो थी पए थो के औरत खे खणी तव्हांजो विच में अलाह खे प्यारी थियो वञे थी हिन खां ॿियो बि तइलीम आहे कोन्हे असांजूं जेके नियाणियूं आहिनि से तइलीम खां महरूम आहिनि जेके असांजा बच्चा आहिनि सो बि तइलीम खां महरूम आहिनि हाणे हिननि जे इहे जेके अनेक मसइला आहिनि जे हिन डिलीवरी जो मसइलो थी जेका अहिड़ी त सुठी असांखे अस्पताल हुजे हा त हे माण्हू हे नियाणियूं पंहिंजे इलाज लाइ करे सवलो हुजनि माण्हू ज़िंदगी बची वञनि पर इहो का बि कोन्हे रोड आहे रोड बि अहिड़ो को बि कोन्हे को बि सरकारी अमलदार हिते अचण लाइ तयारु कोन्हे जंहिं कंहिं चङे मुड़ुस खे वञो हुते चऊं था त ख़ुदारा तव्हां असांजे इलाइक़े ते नज़र अचे बाबा तव्हांजो इलाइक़ो ऐं वेठा किथे आहियो बाबा असां त वेठा पाकिस्तान इहो खारोशान तालुको आहे ज़िलो हाणे सजावल आहे तव्हां हलो बाक़ी जॾहिं वोटनि जो टाइम अचे थो तॾहिं त हिते वठा लॻी पई आहे त बाबा हू आऊं चङो मुड़ुस आहियां हू आऊं चङो मुड़ुस आहियां असां बि अवां चङा मुड़ुस हेर त आया आहियो पर हे असांजा मसइला कॾहिं हल थींदा त उहे चवंदा आहिनि त पोइ रुॻो असीं चढ़ी वञूं पोइ मसइला ई मसइला सभु कुझु करंदासीं जंहिंजे करे असांजी वस वारनि खे अपील था करियूं ख़ुदारा हिननि जेके मसइला आहिनि ॻोठ जा आहिनि बुनियादी मसइला आहिनि तइलीम आहे सिहत आहे रोड आहे ॿिया जेके रोज़गार जा वसीला आहिनि उहे हल कया वञनि असां यकीन आहे त हे ज़रूरु हे असांजा आवाज़ एवाननि ते वञंदा बाक़ी ॻाल्हि आहे त जेके असांजे MP में ख़ाली मथे में कन बंदि करे वेठा हूंदा त पोइ उन खे असीं छा कंदासीं पर वक़्तु आयो त असीं हुन ॻाल्हाईंदासीं हक़ियो त असांखे ॻाल्हाइण खां इलाही परे आहिनि पर उमेदु आहे ज़रूरु हिते रोड बि अची वेंदा हिते तइलीम बि अची वेंदी हिते सिहत जो मसइलो हल थी वेंदो ऐं रोज़गार जा मसइला थींदा जेके क़ैदी मोहाणा इंडिया जे जेल में अञा बि बंदि पिया आहिनि उहे बि अलाह कंदो जल्द आज़ादु थी वेंदा उहे अॼु बि जॾहिं को अहिड़ो ग़रीब मोहाणो जॾहिं मच्छी मारणु वञे थो जे वापसि आयो त एजेंसी वारा चवंदा त तूं त राह जो एजेंट आहीं तूं त बाबा ई ॻाल्हि आहे त तूं त राह जो एजेंट आहीं ख़ुदा बंदा असीं मिसकिन वञूं मच्छी मारियूं असांखे इल्ज़ाम तराशी करे उन्हनि खे जेलनि में वारियो थो वञे तव्हां जॾहिं तहक़ीक़ात करियो था त उन्हनि जो को बि सबूत हथ नथो पुॼे पोइ भला उन्हनि खे राह जो एजेंट छा लाइ था चओ त इहे जेके अनेक मसइला आहिनि असांजो ख़ुदा इहे इवान अचनि इहे मसइला हल कया वञनि वधीक जेको अञा जे चओ ऐं केतिरो बि ॻाल्हाईंदो त मुंहिंजे ॻाल्हाइण तमामु थोरो आहे इहे मसइला हज़ारनि खां वधीक आहिनि हिते का बि फैसिलिटी या सहूलियत का बि कोन्हे इहे बच्चा असांजा नंढा आहिनि जेके वीचारा तइलीम जे लाइ वाजाइनि पिया त कुझु कोन्हे किथे आहे भला को कमाने वारो है केर कोने को जोर घणा दी ध्यान महीनो 2 महीना थिया ये खबर है जो का खबर चार कोने की अब मरी कन हयाती खबर कोने मरिया ना हयाती में खबर कोने